पाकिस्तान पीपल्स पार्टी से 9 सीटें छीनेंगे। इस दफा इंशाल्लाह ताला कोई आपसे सीट ना छीनना चाहते हैं, ना छीन सकते हैं। इसका मतलब ये है कि एक नहीं 3 के 3 सीटें जो गिजर के हैं वो आपके होंगे इंशाल्लाह ताला। मुझे गिलगित बल्तिस्तान से वो मैंडेट चाहिए कि मैं इस्लामाबाद में जाके कहूं कि किसी और सूबा बनाने से पहले आपको गिलगित बल्तिस्तान के अवाम का खैर ख्वाहिशात, ये मुतालबात को सुनना पड़ेगा। जी आला वजीर आला चाहता हूं ताकि मैं आपको आपका हक मलकियत दिलवा सकूं। मूंखे अक्सरियत सां मैंडेट खपे त जीअं इस्लामाबाद वञी गिलगित बल्तिस्तान जे हक़ मिल्कियत ते अमल कराए सघां। गिलगित बल्तिस्तान खे हक़ ॾियारण जे लाइ जियालो वॾो वज़ीर घुरिजे। को ॿियो सूबो ठाहिण खां अॻु गिलगित जी आवाज़ ॿुधणी पवंदी। गिलगित बल्तिस्तान खे पीपल्स पार्टी जी हुकूमत जी ज़रूरत आहे। मूंखे पंहिंजे लाइ न पर गिलगित बल्तिस्तान जे लाइ अक्सरियती मैंडेट घुरिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गिज़र में चूंड जलसे खे खिताब चयाईं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में इज़ाफ़ो करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अवाम खे नौकरियूं ॾींदी आहे। वफ़ाक़ में नून लीग माण्हुनि खे बेरोज़गार करे रही आहे। गिलगित में जियालो वज़ीर आला खपे। फैसलाबाद में सभ खां घटि क़ीमत ते बिजली सिंध ॾेई रही आहे। ये तो जो दूसरी जमातें हैं जो आजकल आपके मुकाबले कर रहे हैं, उन्होंने शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पे केसेस बनाए कि आपने ये जुर्म किया, कैसे किया, आपने ये नौकरियां क्यों दी, गैर कानूनी है। तब नायब नहीं था, एहतसाब गिरोह था, जो भी था। तो आपको मालूम है शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का जवाब क्या थी कि अगर नौकरियां देना जुर्म है तो मैं ये जुर्म बार बार करूंगी। गिलगित बल्तिस्तान का किसी भी सूबाई हुकूमत ने नौकरियां दी नहीं, छीनी है। जो लोग मौजूद थे उनको बेरोजगार करवाए हैं। ये किस किस्म की सियासत है? बिलावल भुट्टो ज़रदारी हमारे चेयरमैन सियासत को इख्तियार के जरिए नहीं समझते, वो सियासत को अवाम की अमानत समझते हैं। उनकी सियासत का मकसद सिर्फ हुकूमत हासिल करने नहीं, उनकी सियासत का मकसद अवाम की खिदमत करना है। हम नफरत की सियासत पर यकीन नहीं रखते। हम लोगों को तकसीम नहीं करना चाहते, हम लोगों को जोड़ना चाहते हैं। हम मोहब्बत की सियासत करते हैं, हम खिदमत की सियासत करते हैं। हम ऐसे पाकिस्तान चाहते हैं जहाँ हर जवान को रोजगार मिले, जहाँ तालीम सिर्फ अमीरों का हक ना हो, जहाँ हर बच्चा स्कूल जा सके, जहाँ हर मरीज को इलाज मिल सके, जहाँ हर इलाके तरक्की में बराबर का शरीक हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सियासत के अमानत जे अवाम जी अमानत समझे तो। हिन जी सियासत जो मकसद हुकूमत हासिल करण न आहे पर अवाम जी खिदमत करण आहे। असां नफ़रत जी सियासत ते यकीन नथा रखूं। असां माण्हू विरहण नथा चाहियूं पर माण्हुनि खे जोड़णु चाहियूं था। निंगर में पीपल्स पार्टी जो जलसो। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी जो ख़िताब चयईं असां मोहब्बत जी सियासत चाहियूं था ऐं असां खिदमत जी सियासत चाहियूं था। असां अहिड़ो पाकिस्तान चाहियूं था जिते हर माण्हू खे रोज़गार मिले, हर माण्हू खे मुफ़्त में इलाज मिले। पीपल्स पार्टी अवाम सां गॾु बीठल आहे। पीपल्स पार्टी हिकु तहरीक ऐं सोच जो नालो आहे। ईंदड़ माली साल जे वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि क़ौमी असेंबली जो बजट इजलास 10 जून ते शाम 5 वॻे थींदो। क़ौमी असेंबली ऐं सेनेट इजलास जी सभिनी उमाणी वई। वज़ीर आज़म क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास 8 जून ते तलब करे वरितो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जो वज़ीर आला शिरकत कंदा। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल ईंदड़ साल 2026-27 जे तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾींदी। बजट जी मामलनि ते पीपी ऐं हुकूमत विच में सीनियर क़यादत ॻाल्हियूं कंदी। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। गिलगित बल्तिस्तान में अरबें रुपयनि जे तरक़ियाती फंडनि जो ऐलान। चूंडुनि खां अॻु धांधली बराबरि आहे। चूंड फ़रिस्तनि में फेरफार ऐं आफ़ीसरनि जूं बदिलियूं कयूं पियूं वञनि। इलेक्शन कमीशन खे नोटिस वठणु घुरिजे। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में नवां सियासी अदाकार मैदान में लही आया आहिनि जेके पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान खे सुञाणप ॾिनी। पीपी अॻवान सेनेटर परवेश ख़ान, शहादत अहवान ऐं सहर कामरान जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी। गिलगित बल्तिस्तान में चूंड ज़ाब्तनि इख़लाक़ ते मुकमल अमल कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे।
जंगबंदी जूं भञकड़ियूं ऐं नयूं झड़पूं तकरार जे पुरमन हल में वॾी रंडक आहिनि। पाकिस्तान कुवैत ऐं बहरीन खे निशानो बणाईंदड़ ड्रोन ऐं मिज़ाइल हमलनि जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान खिते में अमन जे लाइ बहितरीन ऐं मुख़लिसाणो किरदारु अदा करे रहियो आहे। परॾेही तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी जी हफ़्तेवार न्यूज़ ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त अमरीकी क़यादत अमन जे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी वाखाण कई। पाकिस्तान फ़लस्तीन ते इसराइली अॻ भराई जी मज़म्मत करे थो। ईरान खिलाफ़ जंग जे लाइ अमरीकी ऐवान नुमाइंदगान सदर ट्रंप जा इख्तियार महदूद करण जो ठहराउ मंज़ूर करे वरितो। अमरीकी मीडिया मूजिबि ईरान जंग जे हवाले सां सदर ट्रंप जा इख्तियार महदूद करण जो ठहराउ डेमोक्रेट तरफ़ां पेश कयो वियो। ठहराउ जे हक़ में 215 ऐं मुख़ालफ़त में 208 वोट आया। 4 रिपब्लिकन मेंबरनि बि डेमोक्रेट जो साथ ॾिनो। ठहराउ तहत ईरान खिलाफ़ जंगी कार्रवाई कांग्रेस जी मंज़ूरी खां बिना नथी थी सघे। अमेरिका हाणे ईरान खिलाफ़ ॿीहर जंग न कंदो, ट्रंप सलाहकारनि खे आगाह करे छॾियो। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मूजिबि अमरीकी सदर सलाहकारनि खे ॿुधायो त जेसीं ताईं ईरान तरफ़ां अमरीकी फ़ौजनि खे निशानो नथो बणायो वञे, ॿीहर जंग न थींदी। अमरीकी सदर ट्रंप व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं सुठे नमूने जारी आहिनि। इम्कान आहे त हफ़्ते जी आख़िर ताईं का अॻ भराई थी वञे। ईरान सां मुआदे ते सही जे वेझो आहिनि। ईरान सां ॻाल्हियूं कुझु ॾींहं अंदरि मुकमल थी सघनि थियूं। हू ईरान जो रचायल यूरेनियम हासिल करणु चाहिनि था। को मुआदो थी वञे थो त हुर्मज़ लंघ मुकमल तौर ते खोलियो वेंदो। हू हुर्मज़ लंघ ऐं लबनान जे मामले खे धार रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हिज़बुल्लाह बि ख़ातिरी कराई आहे त हू इसराइल ते हमिलो न कंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त इसराइल बेरूत ते हमिलो कंदो त ईरान बि फ़ैसिलाइतो जवाबु ॾींदो। ईरान अमरीका हिक ॿिए जे मतन जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। अमरीका सां राब्तो मुअतल नाहे थियो, पर ॻाल्हियुनि में का अॻ भराई बि नाहे थी। इसराइल ऐं लबनान जंगबंदीअ ते इतफ़ाक़ करे वरितो। अमरीकी टियाकड़ीअ में वाशिंगटन में थींदड़ ॻाल्हियुनि खां पोइ गॾियल पधिराई जारी। अमरीकी परॾेही खाते जो चवणु आहे त जंगबंदी जो मक़सदु खिते में छिकताण खे घटि करणु आहे। इसराइल ऐं लबनान ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। ॿई धुरियूं 22 जून ते ॿीहर ॻाल्हियूं कंदियूं। हिज़बुल्लाह तरफ़ां इसराइल ते मुकमल तौर ते हमला बंदि कया वेंदा ऐं ॾखिण लबनानी सेक्टर ख़ाली करणो पवंदो। पायलट ज़ोन ठाहिया वञनि त जिन ते लबनानी फ़ौज जो कंट्रोल हूंदो। गैर रियासती अंसर दाख़िल न थी सघंदा। सिंध असेंबली जे घरू खाते जे इजलास दौरान पान ऐं गुटके जे इस्तेमाल मंशियात केसनि ऐं अनमोल केस बाबति दिलचस्प तबसरा कया विया। इजलास दौरान MNA कादिर पटेल चयो त पुलिस खे गुटके ख़िलाफ़ कार्रवाइनि में लॻायो वियो आहे, जंहिं सबबि पान बि महांगो थी वियो आहे। उन ते इजलास में मौजूदु मेंबरनि टहकड़ा मची विया। पुलिस अमलदारनि पारां अनमोल केस बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त केस में नामज़द सभई जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। मोहम्मद फारूक चयो त इजलास में का बि कैमरा मौजूदु नाहे, तंहिंजे करे अनमोल केस जी समूरी तफ़सील ॿुधाई वञे। इजलास दौरान मंशियात जे हिकु केस ते बि बहस थियो, जिते हिकु मेंबर चयो त इन केस में हिकु मशहूरु अदाकार जो पुटु ज़मानत ते आज़ादु आहे। स्टेटिंग जे मेंबरनि पुलिस अमलदारनि खां सवाल कयो त अनमोल केस में जेको शख़्स जेल में आहे, उन जो बैंक अकाउंट आख़िर कीअं हलंदो रहियो। गुटके जे इस्तेमाल बाबति ॻाल्हाईंदे हिकु मेंबर चयो त गुटको खाइण सबबि सदर आसिफ अली ज़रदारी सां मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात मुल्क जे गॾियल सियासी सूरत हाल ऐं सिंध में जारी तरक़ियाती मनसूबनि ऐं अवामी भलाईअ जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। सूबाई वज़ीर सदर खे सिंध हुकूमत पारां हलंदड़ तरक़ियाती कमनि, मकानी इदारनि जी कारकर्दगी ऐं शहरी सहूलियतनि जी बहितरी जे लाइ खयल क़दमनि बाबति आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी अवामी ख़िदमत खे अविलियत ॾियण ऐं तरक़ियाती मनसूबनि खे तेज़ रफ़्तारीअ सां मुकमल करण जी ज़रूरत ते बि ज़ोर ॾिनो। संदसि चवणु आहे त अवाम जे मसइलनि जे हल ऐं बहितर ख़िदमतनि जी फ़राहमी जे लाइ समूरा वसीला क़तम आंदा वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ सां सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी मुलाक़ात मुल्क जे अमन अमान, बैनुल सूबाई सहकार, मंशियात जे ख़ात्मे ऐं अवामी ख़िदमतुनि जी बहितरी समेत मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि।
वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे अमन अमान जे क़याम ऐं मंशियात जे रोकथाम जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत पारां हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी ॿिन्ही वज़ीरनि जो वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत जे विच में राब्तनि खे वधीक मज़बूत बणाए अवामी मसइलनि जे हल ऐं बहितरी हुकुमरानी जे लाइ करियल कोशिशुनि ते इतफ़ाक़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिंध हुकूमत खे कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते वाधायूं। मोहसिन नक़वी जो चवणु आहे सिंध पुलिस ॾुखियुनि हालतुनि में बहादुरी पेशवराणे मुहारत ऐं अज़म जो मुज़ाहिरो कंदे अमन अमान जी बहाली जे लाइ वाखाणो किरदारु अदा कयो आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में असराइतो राब्तो ऐं सहकार क़ौमी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जो बहितरीनु ज़रियो आहे। क़ौमी मफ़ाद वारनि मामलनि में सभिनी इदारनि ऐं हुकूमतुनि खे गॾिजी कमु करणु घुरिजे। हैदराबाद में SSP ऑफिस में हंगामो कराइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जूनियर क्लर्क मारिया सारियो ऐं खदड़ा फ़क़ीर जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। कैंट थाणे जी पुलिस केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे सख़्त सिक्योरिटी हेठि जुडिशियल मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो। पुलिस जी जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द। अदालत मारिया सारियो समेत खदड़ा फ़क़ीरनि खे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। मारिया सारियो जो मीडिया सां ॻाल्हाइण खां इनकार, खदड़नि फ़क़ीरनि जूं पुलिस तशदुद जूं दाहूं।